अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के अॻकथी ॿुधाइण वारो आहियां, यानी अचण वारी किस्तन में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त मुंहिंजी वीडियो खे कमेंट ज़रूरु कंदा कयो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा खे कंहिं अगवा करायो आहे ऐं छा लाइ मीरा खे अगवा करायो वियो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरा खे कमाल खान अगवा करायो आहे ऐं इल्ज़ाम गफ़ार खान ते अचे ऐं होॾां गफ़ार खान जेको आहे त ओठे ते इल्ज़ाम ॾिनो आहे त ओठे वारनि इहो कमु कयो आहे। जीअं ओठो ऐं गफ़ार खान पाण में विड़ी सघनि, इहो कमु कमाल खान कयो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द अचण वारी किस्तनि में ओठे वारा गफ़ार खान जी हवेलीअ में घिरण जी कोशिश कंदा ऐं पकड़जी पवंदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हाणे तमामु जल्द अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, कामदार ख़ुदनि खे मारियो वेंदो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे ही नंढड़ी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।